मुलाकात करे अचो। अचो अच्छा वकार। वकार साहब तमाम फिलहाल इतनी वेहो, असा थोड़ी देर में अचो प्लीज। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी कैसा मिलना? तव्हां शायद मूंखे न सुञा तो मुझे नालो असगर है। ऐं सोबिया जो पुफाट आहियां। अच्छा अच्छा हाणे मूं सुञा तो सोबिया जो जेको पुफाट असगर अभी वही साहब आयो न। जी कीअं अचण थियो? असल में ऐं मुल्क खां ॿाहिरि पियो वियुसि, सोचुमि त तव्हां खां मोकिलाईंदो वञा। मूंखां मोकिलाइण आयो या पंहिंजी मारोट सोबिया खां? सोबिया जे नाते हाणे तव्हां बि मुंहिंजा अज़ीज़ आहियो, अंदरि अचण लाइ न चवंदव? न तव्हांजी मर्ज़ी। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि नोट करे छॾ, ही तुंहिंजो हिते पहिरियों ऐं आख़िरी दफ़ो अचण थियो आहे। आईंदा कॾहिं बि तोखे न दर ते न ॾिसां, सम्झी? आई एम सॉरी। असल में मुंहिंजो मक़सद पूरो थियो। हाणे हली ॾेखार। हल हल हितां। क्या हो? असगर हो? असगर? असगर तो जो पुफाट छो विसरी गई शायद। हू तो वीचारो ॿाहिरि वञण खां अॻु ख़ासि तौर तोखां मोकिलाइण आयो। तूं विहण लाइ पुछियसि? सोबिया मूं तोखे चयो न त तूं हिकु सच मूंखां अञा लिकाए वई आहीं। ही उहो ई सच हो जेको तुंहिंजो पीछो कंदो असांजे दरवाज़े ताईं पहुतो। गज़ब करे छॾियो वकार। इहो माण्हू ई हो जो शादी खां इनकार करे असांजी शादी खे मुमकिन पर मूंखां इहो बर्दाश्त कोन थो थिए त हू पंहिंजी नाकाम मोहबत जो नाटक मुंहिंजे घर में रचाए। मेजमान त तूं मूं ते शक थो करीं? वकार वकार में इहो कोन्हे जीअं तूं थो सम्झी। हू त तमामु मासूम क़ाबिल एहतराम शख्स आहे। चङो चङो, छा ॻाल्हि मूंखे नथी वणे उन जे हक़ में दलीलबाज़ी न कदी कर, सम्झी? कुर्बान वञाव। मे आई कम इन? यस कम इन। मेहरबानी सर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वियो वियो। मेहरबानी सर, मेहरबानी। बाबा मूं तव्हांखे केतिरा दफ़ा चयो आहे त अंदरि अचण लाइ परमिशन न वठंदा। न साईं न बचो शाल न, मूंखे मुंहिंजे फर्ज़ खां न रोकियो। इन सां मूंखे तमामु घणो दिली इत्मीनान थींदो आहे। कुर्बान वञाव। हाँ चाचा साईं जिन ॿुधायो हो त मीटिंग वारो लेटर पढ़ियो? जी हाँ कुर्बान वञाव। हाणे ईअं कजो जो एजेंडा में मेडिकल वारी पॉइंट भी शामिल करे छॾियो। अकरम साहब वहां ॿुधायो हूंदो। कुर्बान वञाव अकरम साहब ते बड़े कुछ नज़र रखो। नज़र छा मतलब? कुर्बान वञाव ने सादगी ते अकरम साहब जो भाउ केतिरे वक़्त खां ग्रेजुएट थियो वेठो आहे ऐं अकरम साहब पंहिंजे बेरोज़गार भाउ खे नौकरी ॾियण जो त सॼो इहो चक्कर हलायो आहे। कुर्बान वञाव। बाबा कंहिं ते इल्ज़ाम तराशी न करियो। ही तव्हां पाण कोशिश वठी रहिया आहियो त जीअं सभिनी ऑफिस वारनि खे फ़ाइदो रसे। न साईं न, मुझो मतलब हरगिज इहो कोन हो। मुझो मकसद साईं जिन खे राहन चाहन खां आगाह करण है। कुर्बान वञाव।
अमा मेहरबानी करे पंहिंजो सॼो तवजो ऑफिस वर्क ते ॾियो। अव्हां मालिक आहियो, कुर्बान वञाव। हिकिड़ो अर्ज़ड़ो आहे। हाँ चओ। ॿारनि खे शहर में थोड़ी ख़रीदारी करणी आहे, कुर्बान वञाव। सो गाॾीअ जी परमिशन वग़ैरह मिली वञे हा त कुर्बान वञाव। हाँ हाँ भले खणी वञो। महिरबानी, लख थोरा महिरबानी, कुर्बान वञाव। ॿुधो, जी 75 पैसा फी किलोमीटर जे हिसाब सां पैसा जमा कराए छॾियो। कुर्बान वञाव, जेको अव्हांजो हुकुम। छो अञा तैयार कोन थियो छा? नौकरी तोखे करणी है या मूंखे? हीरो को शुरुआती 2 ॾींहं गॾल, बाद में न चवणी साईं बस। तूं पाण हली वञ, मुंहिंजो हुते वञणु ठीकु कोन्हे। छो, इनमें कहिड़ी ख़राबी आहे? सुभाणे नौकरी लाइ तो मां गॾु इंटरव्यू ॾिनो हो न। हा, सच पुछी त मां जेतिरो वक़्तु हुते हूंदो आहियां ॾाढी इज़त महसूस थी आहे। इहो एहसास खाईंदो आहे त मां नाकाम वियो आहियां। इन जो मतलब त तूं पंहिंजे ऐं मुंहिंजे विच में फ़र्क़ु थो रखी? हाँ, तूं इन एहसास खे सम्झी कोन सघंदी आहे। असां ॿिन्ही जो वॾो मसइलो नौकिरी हुयो न। ॿिन्ही मां कंहिं हिक खे नौकिरी मिली वई, छा इहो काफ़ी न आहे? सुबुह मां तोखे चयो न, तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झी कोन सघंदी आहे। तुंहिंजी कामयाबी मुंहिंजी कामयाबी आहे ऐं मुंहिंजी कामयाबी तुंहिंजी कामयाबी आहे न। तूं छा थी सम्झी? त तूं मूंखां वधीक टैलेंटेड आहीं, या हीउ जेको तोखे ऑर्डर मिलियो आहे इहो तुंहिंजे ज़हन जो कमाल आहे? नो सोबिया, नो। ही नौकरी महज तोखे हिन करे मिली आहे जो तूं हिकु ख़ूबसूरत छोकिरी आहीं, बस। अवतार, तूं मुझे इंसल्ट करे रहियो आहीं। इन नौकरी लाइ असां बि केॾा न परेशान हुआसीं। सब विसरी वियो अथई छा? ठीकु आहे, ऑफिस हलाए थो पर अंदर कोन हलंदो साईं। Come on, हल। किन्ना वाह गुलाम रसूल, वाह 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 वाह, फर्स्ट क्लास बाबा। इधर बाबा, मिस अनीता जे टी क्लब जे इंचार्ज थियण मां जेको सभ खां वॾो फ़ाइदो पहुतो आहे उहो इहो त खाइण जे लाइ कॾहिं कॾहिं छोला ऐं पकोड़ा मिली था। बाक़ी अकरम साहब जे ज़माने ते बाबा ॾुकर। सर यह तो ज्यादती है, मुझे खिलाफ साजिश है सर। पर अजरा नजर न थी अचे। अजरा, अच्छा भाई। अचो बाबा, अजरा अचो अचो, बियो बाबा बियो। सर उनके बावजूद कुछ माण्हू मुंहिंजी गिला था कनि। अच्छा जी, पोइ त ॾाढा ई आहे। तव्हां ईअं करियो, अहिड़नि माण्हुनि जी मेंबरशिप कैंसिल करे। पर सर इहो त पुछो त उहे माण्हू आहिनि कहिड़ा? हा मैडम, इहो ॿुधायो ताकि अहिड़नि माण्हुनि खे अख में त रखी सघो। जी सर, और हू जेको कुंड में वेठो आहे। सर ही जेको बेज़ार तो करे न, तो भाउ सर जॾहिं हिन जी शादी थींदी न, ये पंहिंजी ज़ाल खे बि एॾो तंग कंदो जो हिन जी किरकिर में त हिन जी ज़ाल वीचारी फना थी वेंदी। ये कुर्बान वञा, ही समोसो मुंहिंजे तरफ़ां। ॾाढो ज़ोरावर आहे। चांहि में एॾी देर बाबा। वाह,
बाबा गोरी बाबा तू अञा बीमार आई तोखे हिन हाल में छॾे मां कीअं वेंदुसि न पुट तू मुझो फिक्र न कर मसे मसे ताला साईं मन जी मुराद पूरी कई है तू नौकरी ते वनी चल पुट बाबा अञा 2-3 ॾींहं आहिनि तू ठीक थी तो वेंदुसि न मुझा जानी तो मुझे करे न तरस मां बिल्कुल ठीक आया ठीक है बाबा जेका तुझी मर्जी ऐं हाँ क्वार्टर जो जरूर बंदोबस्त कजी मिली तो वींदो न हाँ बाबा ऑर्डर में तो लिखियल आहे त ॾींदा शुक्र थे मुझा मौला जो तो मुझे बचड़े के इन लायक बनायो शुक्र इन करे अभी मैं तव्हां के 3 महीननि खां यादि ॾियारींदो रहियो आहियां त असांजो सॼो क्लास थो वञे छोड़ो मां ई रहिजी वेंदुसि इहो त बराबर आहे पर 2000 रुपया मिठा मां किथां आणिया मूंखे ॿुधाए मां छा कयां इहो ज़रूरी त न आहे अणहुन में बि घुमजे तू ॿार त कोन आहे पाण ॾिसे पियो आमदनी जो ॿियो को ज़रियो कोन आहे सिवाय मुंहिंजी पघार ऐं बाबा जी पेंशन हर महीने एडवांस वठी घर जूं ज़रूरतूं पूरियूं थियूं करणियूं पवनि पढ़ाई ख़त्म करण जे लाइ बि त तू ई थी मना करे तोखां पैसा वठण त मूंखे बि शर्म थो अचे इहा मूंसां ज़्यादती तो करे रहियासि मां ज़्यादती बिल्कुल नथो कयां अगर तोखे इहो ई जवाब ॾियणो हुयो त पहिरों ॿुधायां घटि में घटि मां नालो त न लिखायां जी सर चङो सर हेलो अस्सलाम वालेकुम दुरानी साहब आहिनि डॉक्टर रफ़ीक साहब जिन ॻाल्हाइण चाहिनि था जी 1 सेकंड होल्ड कयो हेलो सर दुरानी साहब लाइन ते आहिनि